वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व अहबाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि व फुक़राए तरीक़तिहि अजमाईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अरबी अरशन मथे वयो मेहमान रब जो थियो इया कोन को ब्यो वयो बलगल उला बिकमालिही। दिल जी दुआ मंज़ूर थी दुनिया ता ज़ुल्मत दूर थी वयो मुल्क सारो नूर थी कशफ दुजा बिजमालिही। तारीफ सुने जी बेबयां कहड़ो कदी आजिज़
ज़ुबान जंहिंजो मौला आहे मदह ख़ां सुनत जमी ख़साली इदरीस जी सबके सदा दस्त बस्ता इल्तजा मोमिन पढ़ो सुबह शाम सल्लो अलैहि व आलिहि चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हमदई सना खबात लायके सद सतो एहतराम मेरे महफिल व सदर जलसा हजरत अल्लामा व मौलाना फाजिल जलील आलम नबील बिरादर में मोहतरम किबला साईं मौलवी गुलाम अकबर ताहिरी दामत बरकातुहुल आलिया ऐ मुझा प्यारा मुसलमान भाईरो अजीजो दोस्तों अल्लाह रब्बुल आलमीन जे पाक मुकद्दस कलाम मां चंद मारूज़ात चंद कलिमात अवां जी खिदमत आलिया में तिलावत कया जिन जी रोशनी में चंद मोहब्बत वारियूं ॻाल्हियूं अवां प्यारन मुसलमान भाइरन जी खिदमत में अर्ज करण जो इरादो आहे। अल्लाह ताला जी बारगाह में दुआ है रब्बुल आलमीन मुनाचिज़ अदना हक़ी रखे तिलावत कयल आयत मुबारका जो तर्जुमो उन्हीं सां मुतालिक चंद ॻाल्हियूं अवां ताईं पहुचाइण जी रब्बुल आलमीन मूंखे हिम्मत ऐं तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं ॿुधी ऐं समझी करे अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां असां सभिनि खे उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तों जियां त अवां खे मालूम आहे अॼोको ही आलीशान प्रोग्राम तव्हां असांजे इंतहाई क़ाबिल क़दर मेहरबान दोस्त भा जनाब अब्दुल गफूर साहिब ऐं उन जे मुआविनीन जे तरफां हजरत नबी पाक साहिब लौलाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मेराज शरीफ जे सिलसिले में मुनक़िद कयो वियो आहे। अल्लाह ताला जी बारगाह में दुआ आहे त अल्लाह रब्बुल आलमीन असांजे दोस्त मेहरबान जनाब अब्दुल गफूर साहब जे हिया अकीदत ऐं मोहब्बत पंहिंजी बारगाह में कबूल ऐं मंजूर फरमाए। अल्लाह ताला संदस घर बार में रोजगार में बरकतों ऐं रहमतों नसीब फरमाए ऐं अॼोके हिन प्रोग्राम जे बरकत सां अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जनाब अब्दुल गफूर साहब जा वालिदैन इन जी अहलिया इन जा ॿिया अज़ीज़ व क़रबा जेके वफ़ात करे विया आहिनि उन्हनि जी बेहिसाब मग़फ़िरत बख़्शी फरमाए
अल्लाह ताला तवां असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। दोस्तों, मुझे महबूबा मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मेराज शरीफ अल्लाह तबारक व ताला तुझे मुझे महबूबा मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मथे मुबारक जे वारन मुबारकन खां वठी पेरन मुबारकन जे तरियन ताईं सरापा मोजज़ो ही मोजज़ो बनाए दुनिया ते मोकलियो। कुरान करीम में अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, या अय्युहन नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, इंसानो बेशक आयो तवां वट मां रब्बुल आलमीन जे तरफा दलील आए दलील, व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। ऐं उन दलील सां गॾु मां रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात अवां एक रोशन नूर के नाज़िल कयो आहे। हिन आयत मुबारका में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकातों जे मुझे प्यारे महबूब करीम के बुरहान सॼो आ। किन आलिम ने लिखियो आ त बुरहान खां मुराद दलील आ। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, दलील छाजो होंदो आ? दलील दावा जेला होंदो आ। जेतिरो दलील मजबूत होंदो आ ओतरी दावा मजबूत चवराईंदी आ। पर जे करे दलील कमजोर थी पवंदो आ त दावा भी कूड़ी बणिजी पवंदी आहे। मुझा दोस्तों, हिते दावा केड़ी आ? हिते दावा आहे ला इलाहा इल्लल्लाह। इहा दावा आहे अल्लाह जे नबी हजरत आदम अला नबीना व अलैहि सलातो व सलाम ताईं जेके भी नबी हिन कायनात में आया, मुझा दोस्तों दावा इहा कंदा रहा त अल्लाह तबारक व ताला जी ज़ात बाबरकात अकेलो आ, वहदहू ला शरीका। उन रब्बुल आलमीन सां केर ज़ात में सफ़ात में गॾु नाहे। अकेलो उहो रब्बा जॾहिं उन्हनि नबियन पंहिंजे क़ौम जे साम्हूं इहा दावा पेश कई आ त उहा क़ौम सवाल कंदी हुई, ऐं अल्लाह जा नबियो, अवां जे रब करीम जे तौहीद जो असांखे दर्स ॾिनो आ, उन रब्बुल आलमीन जे रब हुअण जो दलील कहिड़ो आ, उन जो सबूत कहिड़ो आहे? उहे अल्लाह जा नबी चवंदा हा, सबूत असां कोन था पेश करियो, असांखे जेको अल्लाह ताला हुक्म ॾिनो आ असां उन हुक्म जी तामील करे रहिया आहियूं। लेकिन मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो, पोइ जॾहिं तुंहिंजे मुंहिंजे हबीब नबिन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वारे आए, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, या अय्युहन नासो क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अंज़लना इलैकुम नूरम मुबीना। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, ऐ इंसानो, अवां मुझे नबिन खां जे दावा जो दलील पे तलब कयो, उन दावा जो दलील मुझो महबूब मोहम्मद करीम आहे। मूंखे साईं गुलाम अकबर चयो त साईं 2.5 घंटा तकरीर करणी आहे, पर तव्हांजो जज़्बो ॾिसी आउं सम्झां पियो अधु कलाक खां तकरीर मथे मुश्किल हले।
अबा बेटा ईसाई चवंदो आहे त उते अतर खोल जिते खरीदार खुशबू जा अजायो मरोल अतर अॻियां अणजान जे ॿुधाइण जे लाइ सीनो भरल आहे। सॼी राति वेठा हूंदा इंशाअल्लाह जेको उस्तादनि मुर्शिदनि खां खज़ानो मिलियो उनमें कमी कान ईंदी, पर चवंदा त शान उते ॿुधाइजे जिते ॿुधण वारो बि हुजे न। अधु तकरीर मां कंदुसि, अधु तव्हांखे करणी पवंदी। कम से कम जेका ॻाल्हि सम्झ में अचे त दिलि खोले छा चवंदो सुभान अल्लाह। तव्हां त मूंखे ख़बर पए त आउं ज़िंदान में पियो वाइज़ करियां के मुक़ाम में तकरीर कोन पियो कयां। दोस्तों बुरहान जी माना दलीला बिन आलमन फरमायो त बुरहान जी माना मोजज़ो आ। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जे कदे बुरहान जी माना दलील कबे तब भी मुझे महबूब मदीने वारे मीर जे मथा सादिक ईंदे सच्ची ईंदी छो त रब्बुल आलमीन जे ज़ात बाबरकात जो दलील मुझो महबूब मुहम्मद आ। वो अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा ॿिया नबी सगोरा आया। उन लखा कौम ही भी सवाल कयो ऐ अल्लाह जा नबियो अवां जे रब जी दावा जो तौहीद जो हुक्म दर्स तालियो उन रब जो अवां दीदार कयो आहे, अवां उन रब के ॾिठो वा, अवां उन रब जी ज़ियारत भी कई आहे या न। त उहे नबी चवंदा हा त असांखे त छा पर कंहिंखे ताक़त नाहे जो अल्लाह तबारक व ताला जो दीदार करे सघे। पर जॾहिं तुझे मुझे हबीब करीम जी वारी आए अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे ला मकालत घुराए पंहिंजो दीदार करायो ऐं रब करीम फरमायो मुंहिंजा महबूब वञी दुनिया में नबूवत जो तो हबीब ऐलान कयो आहे। हाणे जेको तोखां पुछे तो पंहिंजो रब ॾिठो आहे या न त मुंहिंजा महबूब तो इहो ई जवाब ॾिजराए तो रब्बी अज़्ज़ व जल फी अहसनी सूरतिल। ऐं पुछण वारो मां जे रब जे तौहीद जो दर्स ॾींदो आहियां, मां मदीने वारे मीर उन रब जो दीदार कयो आहे। बिन आलमन फरमायो त बुरहान जी माना मौजज़ो। जेकॾहिं इन बुरहान जी माना मौजज़ो कबी तब मुझे रसूलुल्लाह ते सची छो हबीबल करीमन जा वार मुबारक मौजज़ो। अवई सोचींदा तो वारन जो केड़ो तो मौजज़ो थी सके। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो उलमा मौजूद आहिन। इमाम शाफी जे मसलक ऐं मज़हब में ये इंसान जे जिस्म जो जेको वारा चाहे मथे जो हुजे दाढ़ीअ जो हुजे या जिस्म जे के हिस्से जो हुजे जेसी इहो वार इंसानी जिस्म सां मुनसलका जिस्म सां लगला तेसी पाका। पर जेकॾहिं इहो वार जिस्म खां जुदा थी वञे इहो वार पलेता इहो वार खिसे में रखी करे नमाज नथी पढ़ी सघजे। इमाम शाफी जे मज़हब में पर कुर्बान वञा मुझे हबीब पाक जे वारन मुबारकन ता मुझे मदीने वारे मीर जे जुल्फन मुबारकतन ता जेके अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात एड़ी त तहारत नसीब फरमाया जो हदीस पाक में ईंदो वा। मुझा मदीने वारा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोजानो फजर जी नमाज पढ़ण खां बाद में अल्लाह जो हबीब मस्जिद नबवी जे सहन में वेहे पंजो रुखे अनवर असहाब ना करे मदीने वारा फरमाईंदा हा गुलामो अज जेके मसलो पुछणो हुजे मुखां पुछे जेके ख्वाब जी ताबीर पुछणी हुजे त मुखां पुछे मां मोहम्मद उनके ख्वाब जो ताबीर ॿुधायां। महबूबन जी आदत पो पान करीमन फरमायो जेको फजर जी नमाज पढ़ी
पंजी जगह ते वे अल्लाह जो जिक्र करे, कुरान पढ़े, तस्बीह पढ़े, तहमीद करे, तहलील पढ़े, सिज उभरी मथे अचे, जो बरकातो नफल पढ़ी पंहिंजे घर रवानो थींदो, अल्लाह तबारक व तआला उनके मक़बूल उम्र जो सवाब अता फरमाईंदो। तकरीबन 15-20 मिनट जो वक्त हूंदो, वेही करे उते अल्लाह जो जिक्र करे, या दीन जी तबलीग करे, या दर्स कुरान करे, या दर्स हदीस हुजे, या मुझे महबूब जे शरीयत जा मसाइल हुजे, सजो भरी मथे अचे बरकातो नफल पढ़े, मुझो मदीने जो साईं तो फरमाए अल्लाह पाक उनके मक़बूल उम्र जो सवाब दो। प्यारा मुसलमान भाईरो, अल्लाह जो हबीब या फरमाइंदा हा, हिकड़ो एड़ो ॾाढो आयो आ, हिकड़ो सहाबी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे हबीब करीम जे बारगाह में आयो आ, अर्ज कई या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, मां रात खां ॾाढो परेशान आहियां, हबीब निंड कान आई आ, ख्वाब बि नाहे, हकीकत समझ में नथी अचे, मुझे महबूब फरमायो परेशानी छाजे आ, अर्ज कई या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, रात जी मां सुम्हणी नमाज पढ़े, इशा जी नमाज पढ़े घर वियो आहियां, मुझे घर में एड़ी त रोशनी आ, एड़ी त रोशनी आहे, जण चोॾीअ जो चंड मुझे घर में लही आयो आहे, हबीब रोशनी त पंहिंजी जा, पर खुशबू जी बि एड़ी महक आहे, एड़ी त खुशबू जी बकारा, जण मुझे घर अंदर को जन्नत जो दर खुलियो आहे। महबूबा हाणे सोचा पियो थी खुशबू छाजी या रोशनी छाजे आ, मुझा हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुके अमा बुधायो या रोशनी किथां आई आ, या खुशबू किथां आई आ, मुझे हबीब पाक फरमायो मुझा गुलाम तो पंहिंजे घर में का नई शय तकान आदे आ, असहाबे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो गौर फिक्र कयो आ, अर्ज कई या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, एड़ी भी का नई शय नाहे, पर महबूबा हिकड़ी नई शय मुझे घर में आई आ, मुझे हबीब फरमायो ओवा केड़े, अर्ज कई या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, कल ज़ोहर जी नमाज ते अमा वुज़ू फरमायो हो, वुज़ू करण का बाद में मदीने वारा मीरा अमा पंहिंजी दाढ़ी मुबारका के कंगे दिनी हुए, फणी दिनी हुए, उन जे करे अमा जो हिकड़ो वार मुबारक तशरीफ फरमा छो हो, दाढ़ी मुबारका का जुदा छो हो, वो वार मुबारक खणी अवा मुके इनायत फरमायो, वो मुझा महबूबा वो तुझो वार मुबारक मां इंतही अदब ताज़ीम ऐं तकरीम सां उनके जियां कुरान पाक के कपड़न में वेड़े रखबो आहे, इया अवा जो वार मुबारक वेड़े करे मां पंहिंजे घर जी ज़ीनत बनाए आहे, मुझे हबीब पाक फरमायो मुझा गुलाम वो तोके परेशान थियण जी जरूरत नाहे, हाणे मां मुस्तफा तोके बुधाया थो, तुझे घर में इया रोशनी छाजी आ, इया खुशबू छाजी आ, अर्ज कई या रसूल अल्लाह, या हबीब अल्लाह, बुधा मुझे हबीब फरमायो तुझे घर में तुझे प्यारे महबूब नबीन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वार मुबारक आयो आहे, ये अल्लाह जा रहमत वारा मलाइका जेके तुझे घर में नाज़िल छहा, ओवे मां मुस्तफा करीम जे वार मुबारक जे ज़ियारत करण आया हा। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, जिंदाबाद। दोस्तों मुझे महबूब फरमायो तो ये अल्लाह जा मलाइका जेकी मां मुस्तफा करीम जे वार मुबारक जी ज़ियारत करना है, मुझे महबूब जा वार मुबारक जिस्म मुबारक का जिक्र जुदा तिन तभी एड़ा पाक आहिन जो अल्लाह जा मलाइका उन जी ज़ियारत जे लाइ,
इस्लाम जो आली शान जरनेला मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हजरत खालिद बिन वलीद हुन जो नालो एड़ो त मुझा प्यारा मुसलमानो हिम्मत वारो एड़ो त इस्लाम जो अजीम जंग जुआ जो अज बे अंग्रेज उन जो नालो खांडजी पौधा आहिल जे जो नालो हजरत सैयदना खालिद बिन वलीद जे ला मुझे बाबू बकरी में फरमायो अल खालिदो सैफुम मिन सुयूफिल्लाह अल्लाह जे हबीब फरमायो त मुझो खालिद बिन वलीद अल्लाह पाक जे तलवारन मां हिकड़ी तलवार आहे। हज़रत खालिद बिन वलीद जो रिकॉर्ड जंहिं बि जंग में वियो उहा जंग फतह थी, कदे भी शिकस्त न मिली। हिकड़े मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो एड़े भी जंगा जे जंग में हजरत खालिद बिन वलीद काफर सा मुकाबलो करे रहो आ। काफर साईं के चारों तरफ फिरी आया, जंग हले रही आ। अचानक हजरत खालिद बिन वलीद जे घोड़े झंप खादो आ। जिया जो घोड़े झंप खादो आ हजरत खालिद बिन वलीद जे मथे मुबारक में टोपी पातला, वह टोपी वनी जमीन ते किरिया। जिया जो टोपी जमीन ते किरिया हजरत खालिद बिन वलीद पांचे घोड़े ता लथो आ, तलवार न्याम में विधिया उन काफरन जे घोड़न जे कदमन में हजरत खालिद बिन वलीद डोड़ी रहियो आहे। पुछा साचिन सॾ कया खालिद बिन वलीद ही तो छापो करी दुश्मन तैयार बैठो आहे, तलवार तो न्याम में विझी छड़िया। ओ खालिद पंहिंजी जान जी परवाह कर। हजरत खालिद बिन वलीद फरमा लगा दामा जी टोपी किरी पईया, वह टोपी मां तलाश करे रहियो आहियां। साथी ने चयो खालिद तोखे खोड़ टोपियूं वठी ॾींदासीं, तो पंहिंजे जान जी परवाह कर। पर हजरत खालिद बिन वलीद कंहिंजी कान ॿुधिया, तलाश कंदो रहियो आ। अचानक साईं के टोपी मुबारक मिली आ, उहा टोपी मथे में पाए करे वरी पंहिंजी तलवार कढे साईं जो काफरन ते हमलो कयो आ। काफर निस्तो नाबूद थी वया। अल्लाह ताला जी ज़ात बरकात मुसलमानन के फतह ॾिनी आहे। टोपी पाए साईं जो एड़ो खूनखार हमलो कयो जो कई सव काफर मारे ऐं कई भजी वया, जंग इस्लाम जी खाते अची वई। फतह थी असां भी वेठा हां। चवण लगा खालिद पर तोखे छा थी वियो? ही जंग हलंदल में घोड़े तां लही पे, दुश्मन मथा बैठा हा, चारों तरफ दुश्मन घेरो हो, तो जान जी परवाह कान कई। फरमा लगा तमाजी टोपी किरी वई। खालिद ही तुझी टोपी आ सादी आ, न हीरा लगल न मोती लगल, छा न जी केड़ी खुसूसियत आ। पाण फरमा लगा जेकर पूरी दुनिया जो टोपियूं जमा कजन तब मुंजी टोपी जो शान मथी। ओ प्यारा खालिद इन टोपी जी खुसूसियत छा है? पाण फरमा लगा साथियो अमा के याद आहे या न? वो डी याद करो जदे मदीने वाले मीर पाजा जुल्फ मुबारक बन राया हा, हबीबल करीमल पाजा वार मुबारक कटाया हा। वो महबूबल हुकुम फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन जुल्फन मुबारकल के जमा कयो वियो हो, उन वारन मुबारकल के जमा कयो वियो हो। जडे वार मुबारक जमा छा अल्लाह जा हबीब फारग छे करे ओवे वार मुबारक मदीने वाले मीर पावण में तकसीम कया हा। अवामा बे किन के मिल्या होंदा, के हिक बार मिलो, के बवार मुबारक मुझे हबीब दिना, के टे बार मिला। उन मदीने वाले मीर उन दिहाड़े मां खालिद बिन वलीद के बे हिकड़ो पांजो वार मुबारक अता फरमायो हो। अमा उन वारन के
घर जी जीनत बनाइया के घर में रखो के पर्स में रखो। पर मां खालिद बिन वलीद मुझे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन वार मुबारक इन टोपी अंदर बंद कराए पंजे मथे जो ताज बनायो आहे। अल्लाह पाक जो करम या टोपी पाए करे मां जे भी जंग में वींदो आया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुके फतह नसीब कंदो आहे। यो खालिद जो कमाल नाहे मुझे मुस्तफा करीम जे वार मुबारक जो कमाल आहे। यो मुझो कमाल नाहे मुझे मुस्तफा जे वारन जो कमाल। मुझे महबूब जा वार मुबारक उहे जो अल्लाह जो महबूब जो ही मुझा दोस्तों पंहिंजा जुल्फ मुबारक ठाहे त अल्लाह जो कुरान नाज़िल थी। आशिक चवंदो आ यासीन चई वल्लैल चैया वदुहा चेहरो चमा। यासीन चई वल्लैल चैया वदुहा चेहरो चमा। सुइलल संदो सर ताज चई सुइलल संदो सर ताज चैया बदरू तुझा चेहरो चमा। यासीन चई वल्लैल चैया वदुहा चेहरो चमा। तुझे चेहरे पाक जा तुझे चेहरे जा कसम मौला खया कुरान में। तुझे चेहरे जा कसम मौला खया कुरान में। सिज चमाया चंद चमा सिज चमाया चंद चमाया मलका चेहरो चमाया। सील चई वल्लैल चैया वदुहा चेहरो चमा। जित सरियो जिब्रील पे उत वाक़फ़न जा पे भये। जित सरियो जिब्रील पे उत वाक़फ़न जा पे भये। अहद चई अहमद चवा अहद चई अहमद चवाया मुस्तफा चेहरो चवाया। सीन चई वल्लैल चैया वदुहा चेहरो चवा। मुझे मुस्तफा जो पंहिंजा वार मुबारक सिंगारे अल्लाह जो कुरान नाज़िल थी। ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मार्ज पे कयो नबी पाक जा वार मुबारक मौजूदो अल्लाह जे हबीब पाक जो अखियों मुबारक मौजूदो। अवा सोचींदा अखिन जो मौजूदो केड़ो वा। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो मुझे मदीने वारे मीर जे पाक घर वारे हजरत सैयदा तैयबा ताहिरा अफीफ कायनात मरियम इस्लाम अम्मा आयशा सिद्दीका फरमाई दिया तो मुझे मुस्तफा करीम जे अखिन जो मौजूदो इयो वा जेड़ो अल्लाह जा महबूब अग्यां ॾिसंदा हा एड़ो ही पुठियां ॾिसंदा हा। तव्हां जेकॾहिं हेॾे माने न्यारे रहिया आहियो अव्हां खे ख़बर न त पुठियां केरु वेठो। मां तव्हां ॾे ॾिसां पियो त मां खे ख़बर न त पुठियां छा आहे। पर मदीने जो मीर अल्लाह अकबर असाबन के नमाज पढ़ाईंदा मस्जिद नबवी में। अल्लाह पाक तोखे मुखे मस्जिद नबवी जो नमाज़ो नसीब फरमाए। आशिक चवंदो आ हल तही अड़ा हल हलो हल तही अड़ा हल हलो हल देस दिल भर जो ॾिसो। हल तही अड़ा हल हलो हल तही अड़ा हल हलो हल देस दिल भर जो ॾिसो। मको मदीनो मुल्क मीना मको मदीनो मुल्क मीना मीर मुल भर जो ॾिसो। हल तही अड़ा हल
उन पाक शान वारे मस्जिद में जदे नमाज पढ़ाईंदा हा असहाबा सगोरा मुझे मदीने वारे जे पुछा नमाज पढ़दा हा। एक मर्तबा मुझे महबूबा पांजे गुलामन के फरमायो ऐ मुझा प्यारा गुलामो जदे तवा मां मुस्तफा जे पुछा नमाज पढ़दा आयो त सफन में खाल न कंदा करो, सफन के सीधो बनाईंदा करो। कदे इहो न समझजो त मां मुस्तफा मुसल्ले ते बैठो आया मुके पुछा जी खबर ना है। मुझे हबीब फरमायो वल्लाहि ला यख्फा अलैया रुकूकुम वला सुजूदुकुम। मुझे मदीने वारे मीरा फरमायो ऐ मुझा प्यारा गुलामो मां मुस्तफा बिठो त अग्या मुसल्ले ते हुंदो आया पर मां के अल्लाह जे इज्जत जो कसमा मां तवा जो रुकू भी दिसंदो आया त अवा जो सजदो भी दिसंदो आया। मां हबीब अवां जो रुको भी दिसंदो आया अवां जो सजदो भी दिसंदो आया। तव्हां सां रोशनी में दिसंदा आहियूं अंधेरी में का शय नजर कोन ईंदी पर अम्मा आयशा सिद्दीका फरमाईंदी आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ी तरह ॾींहं जी रोशनी में ॾिसंदा हा अहिड़ी तरह आमना जो लाल रात जी अंधेरे में भी ॾिसंदा, रात जे अंधेरे में भी ॾिसंदा हा। ओ मुंहिंजा प्यारा मुसलमान भाइरो मुझे महबूब करीम जो अखियूं मौजज़ो मुझे मुस्तफा करीम जे लुआब दहल मौजज़ो वात मुबारक जो पानी मौजज़ो सिद्दीक़ अकबर के डंग लगे मुझे हबीब जे लुआब दहन लगे। सिद्दीक़ जो दर्द खत्म थी वञे मर्ज खत्म थी वञे अबू बकर सिद्दीक़ जो पैर मुबारक कायनात ला शिफा बलजे वञे। गारे सौर में सिद्दीक़ के नांग डंगियो महबूबन पंहिंजी लुआबेदन सिद्दीक़ अकबर जे जख्म ते लगाए सिद्दीक़ जा त दर्द खत्म थी विया मर्ज खत्म थी विया पर उन ॾींहं खां बाद मक्के ऐं मदीने ऐं उन्हनि जी मुज़ाफ़ात में जंहिं बि माण्हू के नांग खाईंदो बिच्छू खाईंदो हो उहे हकीम तबीब ॾांहुं कान वेंदा हुआ सिद्दीक़ अकबर जे दर ईंदा हुआ। पोइ अबू बकर सिद्दीक़ छा कंदो हो पाण दम कोन विझंदा फीणा कोन विझंदा हा पलीता कोन ॾींदा हा पाण छा कंदा उहो पंहिंजो पेर मुबारक जिते मुंहिंजे मदीने वारे मीर पंहिंजे लुआबे दैन पंहिंजी वात मुबारक जो पाणी लॻायो हो वो पेर लगाईंदा हा त आयल मरीज जो दर्द भी खत्म थी वेंदो हो त मर्ज भी खत्म थी वेंदो। मुझे मुस्तफा करीम जा हथ मुबारक मौजज़ो मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हथन जो मौजज़ो चाहे अल्लाह जे महबूब करीम जा हथ मुबारक सुलह हुदैबिया में असहाबल का मुझो मदीने वारो मीर जो बैयत वठे असहाबल मुझे हबीब जे हथ मुबारक ते जडे हथ रखियो वा त मुझे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मुबारक के अल्लाह ताला जी जात में बरकत फरमायो मुझा महबूबा इन असहाबल जे का बैयत कया बज़ाहिर मुझा महबूब तो जो हथा पर हकीकत में यो हथ मार रब्बुल आलमीन जो आहे यदुल्लाह फौका ऐदीहिम मुझा मुस्तफा हेठा तुझो हथा विच में तुझे असहाबन जा हथा उन्हनि जे मथा मार रब्बुल आलमीन जो हथा। ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो यो वो हथ मुबारका जो मुझो हबीब हिजरत वारी रात जडे मक्के पाक मां हिजरत जो इरादो करे निकरे काफर मुझे हबीब करीम जी नाकाबंदी करे बियन मक्के जे हर घटिया में हर गली में तलवार सा बटे बटे मानू बिहारा वजन निकरण
वञण जो रस्तो न मिले अल्लाह जे हबीब दुआ घुरे मुंहिंजा मौला हिन मामा कीअं निकरा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मुंहिंजा मुस्तफ़ा मुठ मिट्टीअ जी खणी मुठ वारीअ जी खणी इन काफ़रन जे तरफ़ हबीब उछलाइण तुंहिंजो कमा इन के अंधो करे तो मुस्तफ़ा के गुज़ारण मां रब्बुल आलमीन जो कम आहे मुझो महबूब जी मुठ मिट्टी जी भरे हे काफर ला उछलाए ता अल्लाह जो कुरान पियो नाज़िल थे वमा रमैता इज़ रमैता वलाकिन अल्लाह रमा ऐ मुझा प्यारा महबूबा जे वक्त में हुआ तो मिट्टी मुबारक पंजे नाज़नीन हथन मां उछलाए हुए मुझा हबीबा बज़ाहिर उवे हथ तुझा पर उछलाण वारो मां रब्बुल आलमीन हुयस दोस्तों जे मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा मौजज़ा बयान कजन तो पूरी जिंदगी गुजरी वेंदे मुझे रसूलुल्लाह जा मौजज़ा बयान कोन थींदा मां पांजे मौजू ते अचां पता जुबानी मोहम्मद रफी के चए त साईं आयो हो पर मौजू तो बयान कोन कई दोस्तों मुझे महबूब जा मथे मुबारक खां वठी वारन मुबारक तई मुझे हबीब पाक जे ज़ात बाबरकात मौजज़ो आ तडे कोई आशिक फरमायो आ त लखे मौजज़ा पियो दिखारे मोहम्मद घड़िया पल में रब सा मिलाए मोहम्मद घड़िया पल में रब सा मिलाए मोहम्मद घड़ी पल में लखे मौजा ॾेखारे घड़ी पल में रब सां मिलाए हलंदल जंग में काफर आयो आ मुझे महबूब करीम के ॾिठैया रसूलुल्लाह जो दीदार कया हिक मान पुछल ऐ तुझे नज़रन जो कया मर्द मथे रब थई मारे हिक माल पुछल तुझे नज़रन जो कया मर्द मथे रब थई मारे हर चौक ते रुआ दे रण दे ॾिठम दाना दिले रब थई मारे हिक मान कोठल तुझे नज़रन जो कई मर्द मथे रब थई मारे मुझे हबीब के अलग जंग में ॾिठैया काफरन जी तलवार फिटी करे मुझे मुस्तफ़ा जे बारगाह में आयो आ अर्ज कया या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मां आयो आया मुके कलमो पढ़ायो मुझे महबूब जो कलमो पढ़ायस मुझे मुस्तफ़ा करीम उनके खजूरन छुहारन जी मुठ भरे ॾिनी तो खा और मुझा प्यारा मुसलमान भाईरो वो नौ मुसलमान उन जे हथ में खजूरो आहिल एक खजूर उन वात में विझिया मुझे हबीब करीम सां ॻाल्हाए बि पियो ऐं खजूरियूं बियो खाए पियो मुझे महबूब के अर्ज कई सुना मां हींअर कलमो पढ़ियो आहे न का नमाज पढ़ी आहे न को रोज़ो रखियो आहे न को क़ुरान पढ़ियो आहे न को नमाज जो तरीक़ो सिखियो आहे न को वज़ू जो तरीक़ो सिखियो आहे न को गुस्ल जो तरीक़ो सिखियो आहे न को इस्लाम जो को अहकाम जाना तो हबीब निल बचा निल जाहिल आहियां ओ मुंहिंजा महबूब पर जे कॾहिं हींअर मां वञी करे तो जो हथ चुमी हिन काफ़रनि सां जंग में शरीफ़ जंग विढ़ा मुंहिंजा महबूब मां शहीद थी वञा त मूंखे ॿुधायो मुंहिंजो ठिकाणो किथे आहे त मुंहिंजे आमिना जे लाल फरमायो तुंहिंजो ठिकाणो जन्नत आहे हींअर तूं वञी अञा तो नमाज भी कोन पढ़ी आहे रोज़ो भी कोन रखियो आहे
वुज़ू जी भी तोखे ख़बर ना है, पर वञ मां मुस्तफ़ा जे नाले ते जे शहीद थी वे तुंहिंजो ठिकाणो जन्नत। नए मुसलमान पंहिंजे हथ मां खजूरो कराए छॾियो, मुंहिंजे हबीब खां तलवार वठी करे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जंग में वियो आहे, जंग वियो आहे, शहीद थी वियो आहे। मुंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में जॾहिं हुनखे आंदो वियो आहे, मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो जॾहिं असहाबन उन शहीद खे आंदो आहे, तॾहिं चवण लॻा यार वीचारो हींअर मुसलमान जो जिंदा हुजे हा, नमाज़ूं पढ़े हा, कुरान पढ़े हा, इस्लाम जा अहकाम सिखे हा, हिनखे रब ख़बर ना आहे माफ़ कंदो या कोन कंदो। त मुंहिंजे मदीने वारे मीर फरमायो असहाबो ईअं न चओ, हीअं हिन तौबा कई आहे, मुंहिंजे हथ ते कलमो पढ़ियो आहे, हिन जे मरण जी देर हुई, जन्नत हिन जो इंतज़ार करे रही आहे। घड़ी पल में रब सां मिलाए मोहम्मद, लखे मोजिज़ा पियो पसाए मोहम्मद, घड़ी हिक में रब सां मिलाए मोहम्मद। ॿिया नबी आया, उन नबीन के मुतअद्दिद मौजिज़ा मिलिया, कंहिंखे 2 मौजिज़ा, कंहिंखे 4 मौजिज़ा, ज्यादा में ज्यादा जेके मौजिज़ा मिलिया से हज़रत मूसा कलीमुल्लाह आला नबीना व अलैहि सलातो सलाम के उहे भी 9 मौजिज़ा आहिनि या 13 मौजिज़ा। किन मौरखिन चयो 9, किन चयो 13। इन का वधीक के बे नबी के मौजिज़ा कौन मिलिया। और मुझा प्यारा मुसलमान भाइरो जॾहिं तुझे मुझे हबीब जे वारे आए, अल्लाह जे महबूब करीम फर्ज कयो मुझा मौला के नबी के 4 मौजिज़ा के 8 मौजिज़ा के 9 के 13 मुखे केतरा तो मौजिज़ा दी। मुझे रब करीम फरमायो आए मुझा प्यारा महबूब तो साको हिसाब ना है, मुझा दिल बरा जे जगह ते वनिए आए मुझा हबीब जे काफर जे को भी मौजिज़ो तलब कल, मुझा महबूब तो घबराए जान दिलगीर लथी जा, हबीब परवाह न कजा काफर जे को भी मौजिज़ो घुरन, मुझा मुस्तफा इशारो करण तुझो कमा, उन शय के मौजिज़ो बनाए पेश करण मार रब्बुल आलमीन जो कम आहे। काफर अचे पंहिंजी गोह न गोह जानवर असे सिंधी में गोह चवंदा आहियूं, तव्हां ख़बर न छा चवंदा आहियो, गोह चवंदा आहिनि। उनके शिकार कया, ज़बा कया, टुकर टुकर कया, बाहे ते पचाया। मुझा दोस्तों बुजुर्गो पचाण का बाद में उनके पतीले में बर्तन में बंद कया, उन बर्तन के मथा टाइट कपड़ो बधैया, मुझे हबीब जी बारगाह में खणी आयो आ, गो के ज़बा कया, टुकड़ा कया, पचाया, बर्तन में बंद खणी मुझे मुस्तफा जे सामू आयो आ। मुझा दोस्तों बुजुर्गो मुझे हबीब पाक के अर्ज कई या मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां जेका हिन बर्तन में शय आंदिया जेकॾहिं इहा तुंहिंजे नबूवत जी गवाही ॾे त मां कलमो पढ़ण जे लाइ तयार आहियां, ऐं इहो बि ॿुधा त हिन बर्तन में छा आहे। मुंहिंजे महबूब फरमायो ऐ में अचण वारा हाणे पहिरीं तोखे तुंहिंजे बर्तन वारी शइ ॿुधाईंदी त मां मोहम्मद केरु आहियां। अचण वारे सोचो को मां हथ सां ज़बा कया, हथ सां टुकड़ा टुकड़ा कया, हथ सां पचाया, बर्तन भी मुझे हथ में आ, कीअं थी कलमो पढ़े। मुझा दोस्तों मुझे नबी पाक जॾहिं उन बर्तन ते तवज्जो विधी त उन बर्तन मां पियो आवाज अचे ला इलाहा इल्लल्लाह
इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मुझा प्यारा ज़बातियल पचायल गोहो भी गवाए दिने या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मां गवाई ची दिया ता अल्लाह का सवा को इबादत जो लायक ना है ऐ तो मोहम्मद करीम उन करीम रब जो सचो रसूल आहे चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह। हर शय अल्लाह पाक मुझे मुस्तफा जे ताबे के अबू जहल पंहिंजे घरां कंकरियूं खणी आई मुट्ठी में बंद करे ईअं खीसे में विझी अचे पियो मुझे मुस्तफा जी बारगाह में आयो हथ के मथे करे चई या मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे हथ में छा है ऐं ये मुझे हथ जेकॾहिं तू ये मुझे हथ वारी शय ॿुधाए त मां तोते कलमो पढ़ंदुसि मुझे मुस्तफा करीम फरमाए मां त तोखे ॿुधाए सघां थो पर ये तुझे हथ वारी शय जेकर तोखे ॿुधाए त मां मोहम्मद केर आहियां त पोइ अबू जहल पंहिंजे घर जूं कंकरियूं खणी आयो पथरियूं उनखे ख़बर ई पत्थर आ बेजान आ ये तो की ॻाल्हाईंदो हुन सोचो त मदीने वारे मीर खां माज़ल्ला सुमा माज़ल्ला भुल थी वई आ अबू जहला जाहिलन जो बाबो जाहिलन जो पया उनके खबर कान हुई पर गुलाम नबी मैसर चवंदो आ हिक दी हाशमी सां अबू जहल पियो ॻाल्हाए मुठ में सारू बरू गलाए एकदम हजार कलमा एकदम हजार कलमा उते पत्थर न पढ़ी बुधाया समझी सचे रसूल के उठड़ल बिसर झुकाया वन भी हली थे आया समझी सचे रसूल के उठड़ल बिसर झुकाया महबूब बजे हुक्म सां लखे मुझे महबूब जा मौजज़ा आहिनि लेकिन दोस्तों उनजे बावजूद भी मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शायाने शान जेके मौजज़ा आहिनि उहे सिर्फ़ ॿ मौजज़ा केतिरा ॿ मौजज़ा उहे कहिड़ा हिक अल्लाह जो क़ुरान ॿियो मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो मेराज शरीफ़ बाक़ी ॿिया जेके मौजज़ा आहिनि उहे मौजज़ा ज़रूर आहिनि पर मुझे हबीब जे शायाने शान नाहिल सिज भी मुझे मुस्तफा जे सदके बनियो वा चंड भी मुझे हबीब जे बनियो वा पूरी कायनात हिया चवंदी आ जबानन जीबानी साहुजत किया हलाए जबानन जीबानी साहुजत किया हलाए पुनल पीर तो जिया जुतिया जोड़ना है जबानन जीबानी लका हुजत ही लो हले जोर जोरी कंदी कादरे छा चरी चाग चोरे लका हुजत ही लो हले जोर जोरी
कदी का दरे छाचरी चाग छोरे जदर बदर दुनिया में आदो स्तोरिया किन्नी की नलायक सत्संग किया सदाए जबानल जीबानी साहुजत किया हलाए पुनल पीर तो तुझे जुतिया जोड़ना है जबानल जीबानी। मुझे दोस्तों पूरी कायनात मुझे मुस्तफा जे सदके बनी है। ये मौजिजा जरूर आहिन पर मुझे रसूल करीम जे शाया निशान ना। मेराज मुझे महबूब जे शाया निशान किए न हुजे जो ब्या बे नबी आया के मुझा प्यारा मच्छिया जे पेट में मेराज छुआ के मुझा प्यारा नारे नमरूद में मेराज छुआ के अल्लाह ताला जी जात बा बरकात तूर सीना जबल ते मेराज करायो आ पर यार के अर्श को न घुरायो आ अर्श घुरायो वयो आ तो वो तुझो मुझो महबूब मोहम्मद आहे। किथे मुल्क मदनिया जो किथे ला मकान आ उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान आ। ओ किथे मुल्क मदनिया जो किथे ला मकान आ उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान आ। ओ किथे मुल्क मदनिया जो देश बिनूरी वेश बिनूरी जिब्रील पाक बिनूरी जन्य बिनूरी घोट बिनूरी आयो बुराक बिनूरी मदीने जे साईं जो अज खुदा मेजबान आ उते जल्द पहुंचण मुझे मोहम्मद जो शान आ। ओ किथे मुल्क मदनिया जो किथे मुझे मुस्तफा जो मुल्क किथे ला मकान जमीन का आसमान ते 500 साल जो पंधा एकड़े आसमान जी मोटाई 500 साल मुझा दोस्तों अड़े तरह जमीन का आसमान ते 500 साल वरी आसमान जी मोटाई 500 साल वरी बे आसमान ते 500 साल यानी 7 आसमान 700 साल 7000 साल। मुझा प्यारा मुसलमान भाईरो ये ता आसमान जे दरम्यान में फासलो ऐ मोटाइया उनका मते सिदरतुल मुंतहा रब तो जाने केतरी मछया ऐ सिदरतुल मुंतहा का ला मकाल केतरो मछया रब तो जाने के बे के खबर ना है यो कौन वनी सगयो वा यो शान तुझे मुझे मदीने वारे मीर जो आहे। रब पूरी कायनात जो निजाम पे जाम कराए। हाँ पुछण वारन पुछो अज सब निंड प्यान अल्लाह जी तस्बीह बंद लगी पई आ दुनिया जे कोने कोने में दुरूद सलाम जी सदाऊं आहिन छा आहे बुधायो वयो तो अल्लाह जो महबूब मेराज मान पियो छो पियो वने आस खतर जमाने कई तारशते मुझो सजन मेराज मान थो वने अरशते मुझो सजन मेराज मान थो वने तो असा नलायकन के अज रंग लाइन थो वने तो असा नलायक
अजे रंगला इन अचो वञे मिया रहमत जा जहान ते वसी पिया वॾ फुड़ा वींदा बख्श जी हिता ही बुरा ही बेवड़ा तो असां नलायकन खे अजे रंगला इन अचो वञे। मुझा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन रजब शरीफ जे महीने जे 27 तारीख ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पाजे महबूब करीम के ला मकान ते घुरायो पाजो दीदार बे करायो पाजी दावत बे खाराया। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो अल्लाह पाक पाजे हबीब करीम के एतरो तकरीब कयो वा एतरो तकरीब कयो वा जो मदीने जो मीर तो फरमाए राए तो रब्बी अज़्ज़ व जल्ल बेआइनिर रास मुझे महबूब करीम फरमायो मां मुस्तफा पाजे करीम रब जो हिन मच्छे वारे अखिन सां दीदार कयो आहे। मदीने जो मीर पाजो रब ॾिसी आहे पर वो महबूब जो आयो तो जिन जो मुझे मुस्तफा करीम ते ईमान हो उन्होंने चयो सदकना व आमन्ना। मुझे मुस्तफा जो जो को मेराज आ न अकल तस्लीम कौन कंदो अकल तस्लीम कौन कंदो हिते इश्क का फैसलो वठणो। अबू जहल के बुधायो तो मदीने जो साईं तो फरमाए रात मां हितां वियो या मस्जिद मके पाक खां वियो या मस्जिद अक्सा खां पोइ लाम पहिरियों आसमान ॿियो आसमान टियों आसमान सत आसमान ला मकान तां थी मोटी आयो आहियां। आसमान जे वक्त मुताबिक 2.5 घंटा लगा जमीन जे वक्त मुताबिक मूंखे 18 साल लगा। ऐं मां इशा भी मके में पढ़िया वाली फजर भी मां मके में पढ़िया। अबू जहल अकल का फैसलो वरतो चे नथो थी सके मक्के का बैतुल मुक़द्दस 2 महीनन जो रस्तो आ कियो तो थी सके। अबू बकर का पुछो भयो अबू बकर तू बुधा पान फरमाया दा बियो को चवे त मां भी को न मना पर जे मुझे महबूब मदीने वारो मीर चवे त अबू बकर जो इयो ईमान रज़ाए दो आलम खुदा चाहते हैं और खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद। तमाशा तो देखो कि जहन्नम की आतश तमाशा तो देखो कि जहन्नम की आतश लगाए खुदा और बुझाए मोहम्मद लगाए खुदा और बुझाए मोहम्मद। और ताज्जुब की जा है ये फिरदौस आला ताज्जुब की जा है ये फिरदौस आला बनाए खुदा और बसाए मोहम्मद। सिद्दीक अकबर इहो ऐलान कयो त को ॿियो चवे त नथो थी सघे पर मुंहिंजो मुस्तफ़ा जीअं चवंदो आहे ईअं हूंदो आहे। छो मुझे महबूब जी ज़बान जे लाल ताला जी ज़ात मां बरकात फरमाइंदो आ। ऐ मुझा प्यारा महबूब वमा यंतिकु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा। ऐ मुझा प्यारा महबूब तो पंहिंजे ख़ास मुताबिक कलाम कोन फरमाइंदो आहे। मुझा हबीब तू जेको कलाम कंदो आहे उहा रब्बुल आलमीन जी वही आहे। दोस्तों
मेराज जो अज़ीम जो को तोहफ़ो आहे न, अल्लाह ताला जी ज़ात पंहिंजे महबूब खे साम्हूं विहारियो, कचारी हली, उन कचारी में तुंहिंजो मुंहिंजो ज़िक्र हलियो, उन मार्कन में तुंहिंजो मुंहिंजो ज़िक्र हलियो। मुंहिंजे महबूब फरमायो, अर्ज़ कयो मालिक मूंखे ला मकान ते घुरायो अथई, मुंहिंजी उम्मत जे लाइ छा आहे, उनजो कहिड़ो मेराज आहे। मुंहिंजे करीम रब फरमायो, मुंहिंजा महबूब अस्सलातु मेराजुल मुमिनीन, मुंहिंजा महबूब मां रब्बुल आलमीन तुंहिंजी उम्मत जो मेराज नमाज में रखियो। उहे नमाज पढ़ंदा ॼण मूं रब करीम सां कचारियूं कंदा, मां रब्बुल आलमीन सां मुलाक़ात कंदा। मुंहिंजे महबूब फरमायो, मालिक ठीकु आहे, पोइ मूंखे ॾे। अल्लाह पाक फरमायो, मुंहिंजा हबीब मां 50 नमाज़ो फर्ज़ थो कयां। महबूब फरमायो ठीकु आहे। ऐं मुंहिंजा महबूब कपिड़ो पलीत थी वञे त 7 मरतबा धोअंदा। मुंहिंजे महबूब फरमायो, मालिक ठीकु आहे। मुंहिंजा महबूब गुस्ल फर्ज़ थी पवे त 7 मरतबा वेंझणो पवंदो। मुंहिंजे महबूब फरमायो, मालिक ठीकु आहे। अल्लाह पाक फरमायो, मुंहिंजा हबीब 6 महीननि जा रोज़ा। मुंहिंजे महबूब फरमायो, मालिक ठीकु आहे। अल्लाह जा महबूब खणी वापसि पिया अचनि, चौथे आसमान ते मूसा अलैहिस्सलाम मिलियो, अर्ज़ की सुना रब सां मुलाक़ात थी। मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो, मुलाक़ात थी। साईं ॿियो छा थियो? मुंहिंजे महबूब फरमायो, अल्लाह पाक मूंखे सभु कुझु ॾिनो, पर मुंहिंजी उम्मत जे लाइ बि अल्लाह पाक ॾिनो। साईं छा ॾिनो आहे? मुंहिंजे महबूब फरमायो, 50 नमाज़ूं, हिकु गुस्ल ते 7 मरतबा वेंझणो, पलीत कपिड़ो ते 7 मरतबा धोओ, 6 महीननि जा रोज़। हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो सही कोन पढ़ंदा। आऊं बनी इसराइलन खां थी पियो अचां, मूंखे उनजी ख़बर थी। पोइ अल्लाह जे नबी फरमायो, तव्हां वापसि वञो, अल्लाह पाक तुंहिंजी मर्ज़ी मञी थो, अल्लाह तुंहिंजी ॻाल्हि कोन मोटाईंदो। मुंहिंजा महबूब पोइ किन बुज़ुर्गनि फरमायो त मुंहिंजा मुस्तफ़ा करीम 9 चकर विया अल्लाह जी बारगाह में, रब्बुल आलमीन 5-5 मरतबा कम कंदे। जॾहिं आख़िरी बार विया, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, मुंहिंजा महबूब तुंहिंजे चवण ते मां रब्बुल आलमीन 45 नमाज़ूं कम कयो। हबीब 6 मरतबा वेंझण बि कम कयो आहे, 6 मरतबा कपड़े के धोअण बि फर्ज़ कयो आहे, 5 महीननि जा रोज़ा बि मां माफ़ कया। पर मुंहिंजा राणा मां रब्बुल आलमीन जो दस्तूर ला तब्दील लिकलिमातिल्लाह, मां रब्बुल आलमीन जा कलिमात कॾहिं तब्दील कोन थींदा आहिनि, मां रब्बुल आलमीन जे फरमान में तब्दीली कान ईंदी आहे। मुंहिंजा हबीब पर तोसां हिसाब न आहे, राणा तुंहिंजे अचण जे करे बज़ाहिर उहे पढ़ंदा 5 नमाज़ूं, मां रब्बुल आलमीन उनखे 50 नमाज़नि जो सवाब अता फरमाईंदुसि। महबूबा तुंहिंजे सुन्नत मुताबिक 1 मरतबो जेको गुस्ल कंदो, मां रब्बुल आलमीन उनखे 7 मरतबा गुस्ल करण जो सवाब अता फरमाईंदुसि। ऐ मुंहिंजा प्यारा हबीब, जेको 1 मरतबा मुंहिंजा दिलबर पलीत कपड़े के तुंहिंजे सुन्नत मुताबिक धोअंदो, मां रब्बुल आलमीन 7 मरतबा धोअण जो सवाब अता फरमाईंदुसि। मुंहिंजा हबीब पाबंदी सां ईमान आहे एहतसाब सां रखंदा हिकिड़े महीने जा रोज़ा, मां रब्बुल आलमीन 6 महीननि जो सवाब अता कंदुसि। दोस्तों, त मेराज मुस्तफ़ा जो जेको ॾिहाड़ो ईंदो आहे न, इहो तोखे मूंखे अल्लाह रब्बुल आलमीन जे तरफ़ां उन ॾिनल तोहफ़े जो यादयानी कराईंदो। त हिन राति हिन महीने में अल्लाह तबारक व तआला तुंहिंजे लाइ मुंहिंजे लाइ 5 वक़्त नमाज जो तोहफ़ो ॾिनो। उन नमाज जी मुसलमान तोखे पारत हुजे। हीअ नमाज मुंहिंजे रसूल करीम जी अखियुनि जी थदकार आहे। हीअ नमाज मुंहिंजे मदीने वारे मीर खे राज़ी करण जी बेहतरीन मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो इबादत आहे। हिन नमाज पढ़ण सां आमना जो लाल राज़ी थींदो आहे। हाँ, असां गुनाहगार आहियूं, बदकार आहियूं, हाँ, पर जे नमाज हूंदी न त क़यामत ॾींहुं तुंहिंजो मुंहिंजो हामी ऐं नासिर आमना जो लाल।
अल्लाह जो हबीब आ उन महबूब सां मोहब्बत कर, उन महबूब सां प्यार कर। एडो हबीब के याद कंदो कर जो का लम्हो का घड़ी एड़ी न गुजरे जे लम्हे घड़ी में मुझा दोस्तो बुजुर्गो पांजे महबूब मदीने वाले मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तोखे याद न अचे। हर वक्त पुकारिंदो कर त अजब आधिया रात जो मुखे सुहिणो सरवर याद पियो मुझी निंदने जी फिटी मुखे हो त हर हर याद पियो। अजब आधिया रात जो मुखे सुहिणो सरवर याद पियो मुझी निंदने जी फिटी मुखे हो त हर हर याद पियो मुझी निंदने जी फिटी मुखे हो त हर हर याद पियो। महबूब के याद कर, हबीब के याद करण जो जरियो आ तरीक़ो आ निमाज़ आ। ऐं हर वक्त पंहिंजी ज़बान ते तुंहिंजे रसूल करीम जो ज़िक्र, सलात सगोरी दुरूद खे पंहिंजो वज़ीफ़ो बना, अमल बना। सलात मुंहिंजे सुहिणे नबीअ जी दुआ बि आहे, दवा बि आहे। जे गम ॾुखाइनि हालात नासाज़गार थी वञनि मुंहिंजे मुस्तफ़ा जे दुरूद सां मोहब्बत कर, निमाज़ सां मोहब्बत कर। इहे हथ ॿधी दस्त बस्ता तव्हांखे गुज़ारिश थो करियां त मुस्लमानो 5 वक्त जी निमाज़ जी पाबंदी करियो। आख़िरी वक़्तु हली रहियो आहे। ख़ुशि नसीब उहे माण्हू आहिनि जिन जो हिन दौर में ईमान ते ख़ात्मो थिए थो। मुस्लमानो निमाज़ पढ़ंदो त ख़ात्मो ईमान ते थींदो। मदीने जो साईं सुञाणे तोखे मूंखे क़यामत ॾींहुं पंहिंजी शफ़ाअत सां बहरामंद फरमाईंदो। अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजी ऐं तव्हांजी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। अल्हम्दुलिल्लाह दोस्त प्रोग्राम रिकॉर्ड कनि पिया। मूंखे चयो आहे त हीउ प्रोग्राम हिन जूं नातूं मनक़बतूं ऐं बयान ऐं ॿियूं बि तमामु इस्लामी बयानात नातियूं वग़ैरह यूट्यूब ते चैनल आहे गुलाम सजन। इन चैनल के सर्च करियो। अहले सुन्नत जे उलमान सां मोहब्बत करियो, नात खाननि सां मोहब्बत करियो। ये जेके पंहिंजा नौजवान सोशल मीडिया बि वक़्त जी ज़रूरत आहे। असांजा जेके मुखालिफ़ आहिनि उहे कई तरीक़नि सां कमु करे रहिया आहिनि ऐं उन्हनि जा जेके उनजा हम मसलक आहिनि जा हम मज़हब आहिनि उनखे सपोर्ट भी कनि था, उनखे फॉलो भी कनि था। नौजवान के गुज़ारिश आहे जेके भी असांजा इस्लामी चैनल्स आहिनि उनखे तव्हां फॉलो करियो, उनखे तव्हां सर्च करियो, उनखे ॾिसो, उनजी हौसला अफ़ज़ाई करियो। अल्लाह रब्बुल आलमीन मुंहिंजी ऐं तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए। वमा अलैहि इल्लल बलाग।